अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा शेरदिल हाणे रस बालाज खान के मारे छॾींदो। छा रोशन हाणे रस बालाज खान मथां हमलो कंदो। छा रस बालाज खान जो हाणे किस्सो ख़त्म थी वेंदो। छा मल्हार हाणे मिठल के परचाईंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहाणी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमा लिखियल आहे, सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को जो बैलेंस न करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों में कराए हलो था पंहिंजे कहाणी ई अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो जॾहिं शेरदिल जेको आहे रोशन ऐं शाहनवाज़ खे आज़ादु कराईंदो त पोइ इहे पाण में गॾु थी करे रस बालाज खान जो किस्सो ख़त्म करे छॾींदा। मतिलबु त उनजे मथां हमलो करे ऐं उनखे ढींगो ढेरी करे छॾींदा ऐं उनखे पंहिंजे अंजाम ताईं पहुचाईंदा। छो जो पापनगर ड्रामो हाणे पंहिंजे पुॼाणी ते पहुची चुको आहे ऐं शाहनवाज़ खे इहा बि ख़बर पइजी वेंदी त रस बालाज खान उनजी घरवारी ऐं उनजे पुट खे मारे छॾियो ऐं पोइ रस बालाज खान खां उहो हिसाब किताब पूरा कंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रस बालाज खान अकेलो ई अकेलो हूंदो ऐं हू मिंठार खां किस्सो पुछंदो आख़िरकार तूं कहिड़ी ॻाल्हि ते जेको आहे शाहनवाज़ जे पुट मीर खे मारे छॾियो। मिंठार चवंदो त रस बालाज खान उहा हिकिड़ी ॻाल्हि आहे जंहिंजे करे मूं उनखे मारे छॾियो। रस बालाज खान चवंदो उहा कहिड़ी ॻाल्हि आहे, मां बि उनखे ॻाल्हि खे ॿुधण पियो चाहियां। मिंठार चवंदो त रस बालाज खान तुंहिंजे धीउ राणी जे करे मां उन मीर जो खून करे छॾियो। राणी मूंसां बेपनाह मोहबत कंदो आहे ऐं मां उन सां शादी करणु चाहियां पियो, उनजे करे मूं उनखे मारे छॾियो। रस बालाज खान चवंदो त अगरि जेकॾहिं तूं उनखे मारे छॾियो त हाणे पोइ मां तोखे थो मारियां ऐं पंहिंजे धीउ राणी खे बि मारियां थो ऐं तव्हां ॿिन्हिनि जो हाणे किस्सो ख़त्म थो कयां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मल्हार जेको आहे मेड़ वठी वेंदो मिठल ॾांहुं। मिठल खे हाणे चवंदो चाचा असांखां ग़लती थी वई आहे, हाणे असांखे माफ़ कर ऐं राबेल जो संग हाणे असांखे ॾे। मिठल चवंदो त बसि मल्हार पुट तूं करे बि परेशान न थी, हाणे जेको आहे राबेल तुंहिंजी मंग आहे ऐं जेॾी महिल वणे तूं हुन सां शादी करे सघी थो ऐं उनखे पंहिंजे घर वठी वञी सघी थो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो रस बालाज खान जेको आहे मल्हार वारनि ऐं शेरदिल वारनि सां माफ़ी वठंदो। बहरहाल हू हिनखे माफ़ न कंदा। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी आहे, पसंदि असांखे ॾींदा। हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।